अॼु रूपले जे हिन वसीअ में, रूपले जे राज में ऐं रूपले जे काज में अहिड़ी घनघोर घटाउनि वस्कारनि खिवणिनि जीअं रूपले जी कातर या तरार अंग्रेज राज ते विज वांगे चमकी उथी हुई। अॼु मूंखे राति आउं वेठो हुअसि कृष्ण जे राज में त मूंखे खिवणियूं ईअं लॻियूं कि हे त ॼण रूपले जी तलवार पई चमकी। ऐं आउं पंहिंजो ॾिठमि त हिकिड़ी मुंहिंजो रूपले ते हिकिड़ी शेर लिखियलु हो, आवाज़ सां उहो ॿुधायां थो। ऐं छो त राति चांडोकी बि हुई पर उहो झुर जे वर चढ़ी हुई। ऐं मूंखे जॾहिं बि आउं कारूंझर आयो आहियां त मूंखे जॾहिं चंड चढ़ी चोटीअ ते ईंदो आहे, पोइ जेकॾहिं हू चंड पहिरियों तारीख़ुनि जो सन्हू चंड आहे त मूंखे रूपले जी बुछ लॻंदी आहे या मुंहिंजे शहपरनि जहिड़ो लॻंदो आहे। ऐं जॾहिं चोॾीअ जो थींदो आहे तॾहिं रूपले जो मूंखे उहो औज यादि ईंदो आहे जॾहिं हुनजी घरवारी साम्हूं बीठी आहे ऐं हुनखे वठी माफ़ीनामे जी तक़ाज़ा था कनि अंग्रेज़, ऐं हुनजे हथनि में कप आहे, कप खे तीर न लाइ हुनजूं आङिरियूं सड़नि पियूं, दुखनि पियूं, ऐं हुनजो चहिरो जेको आहे चोॾहीं चंड वांगे बहिजे पियो। त मूंखे उहो मंज़र ईअं यादि आयो त हमेशह पोइ कंहिं वक़्त में मूं इहो लिखियो त मूं चयो अॼु आउं पहिरीं इहो ॿुधायां। कारूंझर ते चंड रूपो उभरियो राज, कारूंझर ते चंड रूपो उभरियो राज ते, खण खण घड़ो कच्छ ते, छोरी ॾई छंड रूपो उभरियो राज ते। खण खण घड़ो कच्छ ते, छोरी ॾई छंड रूपो उभरियो राज ते। हाणे ॾरींदसि ॾुखड़ा, हाणे अन्न जी जॻह ते आउं ॾुख वेठी ॾरींदसि। हाणे ॾरींदसि ॾुखड़ा, जीअ जो जोटे चंड रूपो उभरियो राज ते। साख खड़े पई सिंधड़ी, साख खड़े पई सिंधड़ी, आ साखी नंढो खंड रूपो उभरियो राज ते। वेठी वाट विराया हीरो ॾूमई खंड रूपो उभरियो राज ते। आहे उतर वाव जो मोरारीअ खे मंड रूपो उभरियो राज ते। आख़िरी मुंहिंजी भेनर ते कोली वेठो मायूं भेनरूं, कोन भरींदियूं कोलड़ियूं, कोन भरींदियूं कोलड़ियूं, ॾुखनि वारा ॾंड छो रूपो उभरियो राज ते। दुनिया की तारीख़ घणे भाङे मजमूई तौर ते जी जेका तारीख़ आहे या दुनिया जी जेका तारीख़ आहे उहा घणे क़दुर दरबारी तारीख़ दाननि जी लिखियल तारीख़ आहे। जेके बादशाह हूंदा हुआ, राजा हूंदा हुआ, वॾा हूंदा हुआ, महाराजा हूंदा हुआ, सुल्तान हूंदा हुआ, उहे पंहिंजा हिकिड़ा दरबारी लेखक रखंदा हुआ त तूं असांजी मर्ज़ीअ जी तारीख़ लिख। ऐं खलील जे इन ॻाल्हि सां सहमत आहियां त जेका धरतीअ जी तारीख़ आहे उहा लोक दास्ताननि, उहा दरबारी तारीख़ दाननि वटि कोन्हे। रूपले सां पंहिंजे दौर अन्याय कयो, ज़ुल्म कयो, रूपले खे बग़ावत में, छो त हुन कारूंझर खे, हुन पाकर जे पटन खे हुन पंहिंजी लज सम्झी,
जल्दी तो कौन वठंदो जल्द तो वठंदा हुआ ठकुर हिन खे किथां ढल जो हिन जो कहिड़ो कमु हो ढल सां ही त पोइ हिकु माण्हू हो जीअं अॼु बि पार्कर जा कोली जिन जा खाता बनिन जा अबे ॾाॾे खां खाता आहिनि उहे तपेदारनि जे वरनि में पिया आहिनि उनखे सके फारम जूं नकुल कोन था ॾियनि धरती ते ईअं ई रूपलेला बि तंग हुई उन ज़माने में जीअं जीअं रूपले जे औलाद लाइ अॼु बि धरती तंग आहे हिन सम्झो त इहा ॻाल्हि ढल जी आहे कोन छो त लतीफ़ साईं खे हुन कोन पढ़ियो मुमकिन है ॿुधो हुजे छो लतीफ़ साईं जॾहिं थर जो नक्शो चिटे थो त उहो टैक्स फ्री समाज जो नक्शो चिटे खेड़े ऐं खाए वारो नक्शो चिटे जेको खेड़े उहो खाए ये ढल ये टैक्स इहो अमीर पान खाओ त उन मां बि टैक्स थो निकिरे बिस्किट जो वठो पुड़ी त उन मां बि टैक्स थो निकिरे अटो वठो उन ते बि टैक्स ॾियो बबानी भरियो धरती जो सीनूं चीरे हथ सां हर हलाए अन्न उपायो वञी टैक्स वठनि पिया लतीफ़ साईं जो जेको थर हो लतीफ़ साईं जी जेका सिंध हुई उनमें टैक्स जो तस्वुर न हो छो लतीफ़ निंदियो आहे न का झल न पल लतीफ़ थो चए न का झल न पल न को रावर ॾेह में राव माना धन टैक्स लॻाइण न का झल न का पल हुजणु खपे न का झल न पल न को रावर ॾेह में आणियो विझनि आहुरे रोड़ियो रता गुल माण्हू का माल खे गाह चाढ़ींदे मुंहिंजे थर जूं मलीरायूं जेके आहिनि उहे ॻाढ़ा गुल पटे पंहिंजे आवरनि में विझो थियूं माल खे खारायूं आणियो विझनि आहुरे रोड़ियो नथा गुल मारू पाण अमुल मलीरायूं मकड़ी तो लतीफ़ जी सिंध लतीफ़ जो थर उहो हो जंहिंजे अंगण ते भला घोड़ा बिठा हुआ ऐं सावणी जो मुंद ऐं सारनि जो सुर्त पड़ो छा आहे इन्हनि वस्कारनि में कंहिं ज़माने में अॼु रेंज क्रूज़र अंगण ते बिठी आहे कोरोना टूटी बिठी आहे टूटी कार बिठी आहे चलो बाबा हमारा खुशहाल है उन ज़माने में खुशहाली जो तस्वुर घोड़े सां हो घोड़ो जंहिंजे अंगण ते बिठो हूंदो हो त चवंदा बाबा हमारा भरियो पुरियो आहे लतीफ़ साईं चए थो उहा सिंध उहो थर ॾिसो चए थो अगरि ताज़ी ॿाहिरि कुझु मेयूं बिठियूं ढिकनि मथाणनि में पोटनि जे हेठियां अंगण ते ताज़ी घोड़ा ॿधा बिठा आहिनि भला संगड़ियुनि चेलुनि वारा अगरि ताज़ी ॿाहिरि कुंझियूं पखा फट सुहन सुरई सेठ पासे पिड़ी मर पिया मींहं वसल असां ऐं पिड़िन शल हून बराबर रूपलो पंहिंजी धरतीअ जे इन्हनि सभिनी तस्वुरात जो घड़ी रूपलो धरतीअ जे हाकमियत मालिकी ओनरशिप जो ख्वाब हो छो त मूं कई दुनिया में असां किताब पढ़िया आहिनि दुनिया जा हीरो पढ़िया अथऊं जेके विड़िया आहिनि मूंखे ईमानदारी जी ॻाल्हि इहा आहे त इहे कोली उन ज़माने में कर्नल तरवट ते जेके हमला पिया कनि हेठां खां भॼी ॿिए थो ख़ासि थो वञे त हिन ते मूं हमेशह अॻे में बि इहा ॻाल्हि कई आहे वरी बि चवां थो त हिकिड़ी फिल्म जेकी स्कॉटिश वॉरियर विड़िया ब्रेवहार्ट जहिड़ी फिल्म ठहणु खपे त तोपुनि जे साम्हूं बंदूकुनि जे साम्हूं हमरा जेको आहे इहे कुबट मञा काठी पटे हुनजी ठाहे कातर ऐं विझो कच्छ में निकिरे थो त हला गोरा थो साॻियो ॻाल्हि जुरत थी आहे ॻाल्हि दिलि थी आहे पोइ इहे कोली हुनजे पुठियां इहे कारे तितर जहिड़ा कोली फर्कियूं ॾेई जेके विड़िया हुआ अंग्रेज़नि जूं निंडूं हराम हुयूं तरवट जो फलो चवंदा आहिनि साहब मथे वेही इहो अंग्रेज़ गोरो साहब जेको आहे छा था सम्झो इहो उते मथे वेही को फैसला कंदो हो या तूं सम्झींदो हिते वेही के न्याय ॿेड़ा कंदो हो इहो तरवट जो थधो जॾहिं अची ऋण तपाईंदा हुआ कोली भॼंदो भाड़ियो नी मथी लिकंदो
अॼु फ़कुर सां वञी असांजा माण्हू फोटू कढाइनि था सितर वटे थले ना मुंहिंजो फोटू उनजे हेठियां लिखनि त ही पंहिंजे वक़्त जे गोरी सरकार जे भाॼो करे के बेईमान वक़्त जे गासिब माण्हूअ जे वेड़ इन करे करंदो किथां ईअं परियां खां कोलिन जा घोड़ा निकिरनि था उठ निकिरनि था परियां ईअं लांगोटनि खे वर ॾेई हमरा कातर खणींदा अचनि दूरबीन ते वेठो ॾिसंदो अचनि किथां था असां वटि हिकिड़ियूं जॻहियूं अहिड़ियूं मकान थियनि था जंहिंसां फोटू कढाइजे पर हुन ते लिखिजे त माना ही भाॼाए पंहिंजो आस्थान हुनखे फ़ख़िरिया तौर ते बयानु न कजे अभी उन जगह ते वञी फोटू कढाए फेसबुक ते रखो था हिन बबुर सां गॾु बीठो आहियां ही उहो बबुर आहे जंहिंमें रुपले कोहलीअ खे फांसी ॾिनी वई हुई जिते हिन ख्वाब ॾिठो कारूंजर जो त कारूंजर ॾीए वांगे चमकंदो ऐं हिन जे मथां ई मोरा नीरा मोर पिया नचंदा सिंध जे हिकिड़े शाइर चयो त बबाउनि खां ॾिनी कोन्हे हीअं के कोन हारींदी नंगर में रूपले जी धीउ नीरा मोर धारींदी त नीरा मोर धारण वारियूं ढेरूं जेके आहिनि उन्हनि सां फोटू कढाए वञी उन्हनि सां वञी फ़ख़िरिया तौर ते चओ ही गोयल बीठो आहे मूंसां गॾु मुंहिंजे घर गोयल ते घणा वेठा हूंदा रूपलो गोयलो हाणे आमे को रूपलो पैदा थो थिए सभु तरवा ते थले ना फोटू पिया कढाए आउं सम्झां थो त के रूपले जी आका जेका सदियुनि खां वठी अॼु जा माण्हू कोन आहिनि जॾहिं मूं इहा ॻाल्हि कई हुई जेका सभई सतार जोगी चई सतार जोगी वरी भेरे गारोड़ी जे नसुल मां ख़बर भेरियो गारोड़ी उहो माण्हू हो जेको नांग जे पुठियां अची कारूंजर में हिते पहुतो हिननि नाथ पंथनि जो निशान आहे कारूंजर हिननि जोगियुनि जो घर अथव ही नाथ पंथी हुआ जॾहिं उहो खपर नांग उतां निकिरे थो तॾहिं हिकु लतीफ़ साईं को नक्शो चिते थो भेरे गारोड़ी वारो त खपर गारोड़ियुनि सी वॾो विधई भेर तूं नांग न वेंदे निकिरी तो डर मथां पेर ही तॾहिं जो ढेर जिन झूना करे जलायो उहे गारोड़ी हुआ अॼु जोगी जाम वेठा आहिनि पर हुन नंगर जो हिकिड़ो बि खबर कोन थो परे हिननि खां खबर रसूल मटाईंदा आहिनि खलू मटाईंदा आहिनि खबर हूंदो आहे खबर ॾींदो न आहे खबर हर दौर में रहे थो पर हर दौर में रुपलो नथो पैदा थिए मुसीबत आहे असांखे रुपला खपनि हर दौर में इलाउद्दीन खिलजी पैदा थींदा पर असांखे दोधा सुगड़ा बि खपनि उहा रिवायत ख़तम पई थिए उन रिवायत खे बचाइणो आहे ही सभु माण्हू पोइ कहिड़े बि धरतीअ जे टुकड़े ते वेठल हुजनि इहा बुनियादी तौर ते हिकिड़े ज़ालिम हाकिम गासिब ऐं हिकिड़े महकूम जी जंग आहे हक़ ऐं सच जी जंग आहे इहा सच ऐं बातिल जी जंग आहे इहा दौर में रहे कहिड़े दौर में कोन रही आहे मंसूर सां छा थियो बगदाद में जो पाण चयो हमरा मंसूर लॻो पियो आहे मुल्क मंसूर लॻो पियो आहे काकनि में अचे थो शाइरियुनि में ॻायल आहे जहिड़ा शेख ख़याल कयो न सारे शहर वसाया पत्थर मंसूर खे जॾहिं वठो पिया अचनि न त ओॾी महिल हथनि में जंजीरूं पेरनि में पेर करा ऐं नचंदो नचंदो अनल हक़ अनल हक़ अनल हक़ कंदो पियो अचे फांसी चढ़ण लाइ पोइ जेके हुनजा आशिक हुआ मुरीद हुआ उहे रोअनि पिया ओछिगारूं पिया ॾींदा ऐं जेके मुखालिफ़ हुआ उनखे पथर पिया हणनि जॾहिं हुनखे पथर पिया लॻनि त हू ओछिगार ॾेई उन ट्रैक पियो ॾे पर जॾहिं गुल तकी मुंहिंजे दोस्त शिबली आयो त ओछिगार ॾेई रोई पियो छो चई इन करे थो रोआं जेके पथर पिया हणनि इहे जाइल आहिनि इहे मूंखे सम्झनि कोन था इहे नालाइक आहिनि पर जे मूंखे गुल आयो आहे इहो मुंहिंजो हाल भाई उहो सम्झे थो त मुंहिंजे दिलि में छा सारे शहर हयात चयो आहे सारे शहर वसाया पत्थर जिन सां चिकना चूर हुयो पोइ बि थिए हुन नारा मारिया मुस्तको मंसूर इहा मंसूर रिवायत आहे न सरमत खां वठी दिलि खां वठी तारीख़ भरी पई आहे केतिरा केतिरा माण्हू ॻणींदो तारीख़ में जीअरा उहे न बाक़ी ॿिया जेके आहिनि उहे सभु तारीख़ जे डस्टबिन मञा उहा निकिरी ऐं ईअं गटर नाले जो खाज थी विया अॼु मूंखे ख़बर आहे ऐं हिते मूं वञी हिते काके किसन जे वांडे मंझि हिकिड़ी झूपड़ी ठाहे हुते वेठुसि त ॿारड़ा आया कल्ह मुंहिंजे टोड़ी
मुझे खबर पई है सोशल मीडिया ते हुआ से आई है उते नेटवर्क कोनो तो मां कोन दिसी सके बारा आया मुझो छा पिया कयो कि माल बैठा आयो मुझो छो स्कूल कोन था वजो कि स्कूल आया ही कोन 612 की बस्ती कीरपुरन में 612 वेठा आहिनि वो कुछ गार्जियन इनके मास्टर रखी ना आहिनि उते उहे उनके पढ़ाइनि था छोटी मोटी पगार ते उते स्कूल कोन्हे हाणे मूंखे इहा ख़बर कोन्हे हिते को माण्हू अॻियां अचनि निकिरनि सुबुह जो ऐं वीरजी खे चवां थो भाई कृष्णा खे चवां थो भाई कृष्णा जे हुकुम ते आउं हिते आयुसि ऐं उन्हनि खे चवां थो त भई वञो हुननि जे ॻोठनि में जेतिरे बि स्कूल खपनि स्कूल हुजनि नवी लिस्ट ठाहे मूंखे ॾियो त स्कूल खुलंदा ऐं लाज़मंद पंहिंजे कॉलोनी खे चओ जेके मास्टर थिया हुजनि छोकिरा उन्हनि खे चओ त बेली हाणे जे रूपले जी थञ मल्हाइणी आहे रूपले जी केसरबाई जी थञ मल्हाइणी आहे केसरबाई मां हुई न शायदि केसर रूपले जी जे केसरबाई जी थञ मल्हाइणी आहे त हाणे जदीद दौर में जे प्लान करणो आहे रूपले जो त हाणे कातर खणण जो दौर कोन्हे हाणे तव्हांखे हथ में कलम खणणो पवंदो ऐं कलम जी निब सां राजपन जे बबन प्लान इहो थींदो तव्हांजे हथ में कलम हुजे तेज़ नोकदार निब वारी कलम हुजे जेको मुंहिंजो रस्तो रोके हुजे थका पेट में करायो प्लान करे अवाजा ॿार पढ़नि अॻिते अचनि मूं जॾहिं मूंखे यादि आहे त रूपले जो नालो करे ते मूंखे केरु बर्दाश्त करे त बाबा रूपले नाले सां छा था करियो हिते चयो था इहो रिज़ॉर्ट इहो रेस्ट हाउस नालो रखण लॻी अलाए केतिरो मुखालफ़तूं किथां किथां पियो चवनि बाबा रूपले जो नालो कीअं रखिबो पोइ इहो मूं असल में ॻाल्हि कई त आऊं जेकॾहिं कोली थी वञा को आहे बि कोन्हे ईमानदारी जी ॻाल्हि आहे इहा उहा बाहि हुई हुन वक़्त में हिकिड़े धरतीअ जे हलाली पुट धरतीअ जे हिकिड़े बहादुर पुट जो नालो जेके आहिनि हितां जा जेके डरपोक डिगड़ा ऐं कर्नल तरवट जा नस्ली जेके आहिनि फिक्री औलाद उहो नालो वठण था केरु हुजनि पर असां कयो मूंखे वीरजी चयो त बाबा रूपले जो मुजस्मो था ठाहियूं ऐं मुजस्मो था हणूं उते असीं आयासीं उते मूं त चयो मूं चयो आउं त चवां थो त ही जेको रूपले जो मुजस्मो जेको उते ठाहियो आहे ही जेका मुर्छ आहे अञा बि थोरी वधीक वट वारी वाली बागी चयो मूं तुंहिंजो शहपर मोर ॾिठो हिन जूअ सां तुंहिंजो जोड़ ॾिठो मूं ॾिसंदे तोखे परखियो हो तूं भटकियल रूह बिलावल जो रूपलो त उहो हो न मुंहिंजा अञा मूंखे हीअं भटकियल हुजणु खपे हीअं भटकियल चयाई त बेला कटींदा वठूं था हुननि चयो असीं वठूं बेला कटींदा चयाऊं त बेला कटींदा वठूं था चयमि चीचकनि खे छटींदा वठूं था बेला कटियो असीं चीचका हणी वरी बेला पोखींदासीं चयाई त बेला कटींदा वठूं था चयमि चीचकनि खे छटींदा वठूं था चयाई त फायूं टंगींदा वठूं था चयमि पोइ बि शहपर वठींदा वठूं असांखे जूअ जा जोड़ ठाहिया आहिनि बाबा हिन जूअ जा जोड़ ठहंदा ई उन्हनि माण्हुनि जे मुछ जे वराके सां लता साल वॾे मुछ वारा मुछ कननि ताईं थियूं वञनि ऐं हमरा खे को हीअं ताड़ी वॼा त हीरा वादे कोन तो आज मूंखे ख़ुशी थी आहे गर्मी आहे ऐं मूंखे बि वरी पंधु वापसि जो करणो आहे ऐं मूंखे हितां ई ख़ुशी थी आहे मुंहिंजी आहे हिकु ख़्वाहिश त हिते ॾिसो मूंखे ख़बर न आहे त आउं चवां थो त केसर भाई मूं त चयो मूं चयो आउं त चवां थो त ही जेको रूपले जो मुजस्मो जेको उते ठाहियो आहे ही जेका मुर्छ आहे अञा बि थोरी वधीक वट वारी वाली बागी चयो मूं तुंहिंजो शहपर मोर ॾिठो हिन जूअ सां तुंहिंजो जोड़ ॾिठो मूं ॾिसंदे तोखे परखियो हो तूं भटकियल रूह बिलावल जो रूपलो त उहो हो न मुंहिंजा अञा मूंखे हीअं भटकियल हुजणु खपे हीअं भटकियल चयाई त बेला कटींदा वठूं था हुननि चयो असीं वठूं बेला कटींदा चयाऊं त बेला कटींदा वठूं था चयमि
चीचकन खे छटींदा वधूं था ऐं बेला कटियो असीं चीचका हणी वरी बेला पोखींदासीं चयाई त बेला कटींदा वधूं था चयूं चीचकन खे छटींदा वधूं था चयाई त फायूं टंगींदा वधूं था चयमि पोइ बि शेपर वठींदा वधूं असांखे जूअ जा जोड़ ठाहिणा आहिनि बाबा हिन जूअ जा जोड़ ठहंदा ई उन्हनि माण्हुनि जे मुछ जे वराके सां दता साल वॾे मुछ वारा मुछ कननि ताईं तूं वञनि ऐं हमरा खे को हीअं ताड़ी वॼा तूं हीरा वादे कोन वणंदो तो आज मूंखे ख़ुशी थी आहे गर्मी आहे ऐं मूंखे बि वरी पंधु वापसि थो करिणो आहे ऐं मूंखे हितां ई ख़ुशी थी आहे मुंहिंजी आहे हिकिड़ी ख़्वाहिश त हिते ॾिसो मूंखे ख़बर न आहे त आउं चां थो त केसर भाई जे नाले सां मुंहिंजी घरवारी जे नाले सां को स्कूल क़ाइमु कजे तॾहिं कंहिं चयो न नतीजो जो आहे छा कंहिंजो आहे से मायूं भल मरकनि न जिनी जूंग न पाया उहे कुखूं आबाद रहनि उहे थनियूं आबाद रहनि उहे असांजे माइरनि ऐं भेनरुनि जा ॻभ आबाद रहनि जितां जेके बहादुर पैदा थियनि पर भाया पैदा न थियनि भई उहो मूंखे हिते ॿुधाईंदा ऐं वीरजी वारा ॿिया जेके बि हिते दोस्त बीठा आहियो ऐं त उहा थिए त सुबुह जो आऊं कुझु कोन ॿुधायां तारीफ़ हूंदो वरी दिलीप वेठो आहे न रुपले जो इंचार्ज ज़रूर त लॻंदो हूंदो कई माण्हू ईंदा हूंदा पढ़ंदा हूंदा रस्ते ते लिखियलु त रुपलो रेस्ट हाउस त हू ॿियो कुझु कंदा गूगल हणंदा हुनमें ख़बर पइजी वेंदी त रुपलो केरु हो त ईअं जेकॾहिं स्कूल हूंदी न्याणी जी स्कूल हूंदी त हुनजे नाले हूंदी त सुबुह जो पुछंदा न इहा केसर भाई हुई केरु ऐं असांखे केसर जा फूल केसर जी बुख मां निकिरंदा न बाई जे पुट को माण्हू ॻाईंदा त केसर जा बाल मां पधारो थी पारे तो तव्हांजी महिरबानी हा मूंखे पकड़ाए वेंदो आहे ऐं सो आबाद हुजो ऐं पढ़ो ही ॿार नंढड़ा इन्हनि जूं स्कूलूं हलनि ऐं नौजवान जेके आहियो अॼु रुपले जा पोयां उहा हिमत रुगो इहा करियो त स्कूलनि जी मूंखे ॿुधायो ऐं एतिरो वाक़ुफ़ कोन्हे या मूंखे ॻोठनि जी ख़बर कोन हूंदी किथे आहे किथे कोन्हे इहो हितां जे अवां जे माण्हुनि जो कमु आहे स्कूल जेके प्राइमरी जीअं ॿियो तूं हुनखे मथे खणी वञी एलिमेंट्री ऐं हाई स्कूल करियूं जेके हेठि नाहे स्कूल उते स्कूल खोलियूं जॾहिं बिल्डिंगूं अचनि बिल्डिंगूं ॾियूं फ़िलहाल जे नाहिनि त वण जे हेठियां वेही पाण ॿार पढ़ाए वेंदासीं जेको ऐब कोन्हे उस्ताद हुजनि था तो अवां जी महिरबानी सभिनी जी आबाद हुजो सुखिया हुजो ऐं लतीफ़ साईं जो हिकिड़ो बैत बि पढ़णु चाहियां पर मुंहिंजी इजाज़त इहा आहे ऐं हाफ़िज़े जी बुनियाद ते हलंदो आहियां पोइ के शयूं रहिजियो वञनि के थिड़ियो वञनि पर उहो मूंखे हींअर वक़्ता न ॻाल्हाईंदे सिट हिकिड़ी ज़हन में आई वे हा अची वई उहा आहे आशिक़ अजल साम्हूं हा ऊचे घाट अचनि जेके आशिक़ हूंदा आहिनि उहो मौत जे साम्हूं ऊचो घाट करे ईंदा मौत खां डिॼंदा खॼंदा कोन छो त लतीफ़ इहो चयो आहे न मरण मूसी आओ त पुठी थो बंदि करियां माण्हू घोड़नि ते चढ़ियो वेटनि ऐं कुमेट घोड़नि जे मथां चढ़ियो लतीफ़ मौत खे थो चए त हलिया त आऊं तुंहिंजी पुठीअ ते चढ़ां ऐं तुंहिंजी वाघ में हथु विझी ऐं हीअं टाको टाप करियां नंढड़े पतनि ते हीअं हलां मौत जे कुमेट घोड़े ते सुवार थियां मरण मूसी आओ त पुठी थो बंदि करियां आशिक़ अजल साम्हूं ऊचे घाट अचनि पुसण कुर्ब जिन मरण ते न मुशाहिद जिंदाबाद आबाद हुजो